अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कड़ो सच सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, वकालत जी ॻाल्हि कजे त वकीलनि जी हिकिड़ी तारीख़ रही आहे, शानदार तारीख़ रही आहे त ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता। बार एसोसिएशन्स तमामु ज़बरदस्त कदावर तौरु मुआशरे में हिकिड़ो मक़ाम रखंदियूं हुयूं ऐं जेके बि आमिरीअत जा दौर रहिया आहिनि उन में सिर्फ़ु अवल ते जॾहिं बि जदोजहद जी शुरूआति थी आहे उहा वकीलनि ई कई आहे। पर बदकिस्मती सां कुछ अरसे खां ॾिसूं पिया सिंध में जेके बार एसोसिएशन्स आहिनि या वकील अॻवान आहिनि या वकीलनि जा जेके बि धड़ा आहिनि या ग्रुप्स आहिनि उहे हिक ॿिए जी ॼुंडापट में इंतिहाई मसरूफ़ नज़र अचनि पिया। सबबु कहिड़ा आहिनि? पॉलिटिकल एंगलिंग आहे, पॉलिटिकल फंडिंग आहे, पॉलिटिकल सपोर्ट आहे या पंहिंजा ग्रुप ठाहे हाणे वकीलनि जेको शानदार माज़ी हुयो ऐं हिकिड़ो ज़बरदस्त इतिहाद ऐं जेका यूनिटी हुई उहा सॼे मुल्क में मशहूरु हुई। पर हाणे ॾिसूं पिया त सिंध जो इहो मोर्चो असांखे इंतिहाई कमज़ोर थींदे नज़र पियो अचे। सबबु कहिड़ा आहिनि? सीनियर वकील बि असांखे मुख़्तलिफ़ जेके जदोजहद जा मरहला आहिनि उते असांखे कॉर्नर थींदे नज़र अचनि पिया, या त ख़ामोश थी वेही रहिया आहिनि या त पंहिंजी मेंटोरशिप जेका हुननि जी मशहूरु हूंदी त पंहिंजे सोहबत में विहारे एजुकेट कंदा हुया न्यू कमर्स खे। पर हाणे ॾिसूं पिया त जेके असांजा फ्रेश ब्लड आहिनि उहे शॉर्टकट रस्तनि वसीले ॾींहों ॾींहुं अमीर थियण जी कोशिशि कनि पिया, याने वेस्टेड इंट्रस्ट जेके आहिनि इन्वॉल्व थी विया आहिनि। जेका प्रोफेशनलिज़म आहे उहा हाणे असांखे एग्रेशन में नज़र अचे पई ऐं उन जो अंग ॾींहों ॾींहुं जेको मेंबर्स जो आहे वकीलनि जो वधंदो नज़र पियो अचे। पहिरियों भेरो आहे जो कराची बार एसोसिएशन जेके चूंडियूं आहिनि उहे केतिरनि ई महीननि खां रोलरे जो शिकार आहिनि। सबबु छा आहे? ऐं सिंध बार काउंसिल ते घणा ई इल्ज़ाम लॻनि पिया। वरी सिंध बार काउंसिल खे जॾहिं असां ॿुधूं था त उन्हनि जूं बि जस्टिफिकेशन्स कुझु वज़नाइतियूं नज़र अचनि पियूं। कराची बार जी इलेक्शन त रोलरे जो शिकार आहे, पर इन सां गॾोगॾु जीअं अनाउंस थियल हुयूं ॿियूं बार, याने जंहिंमें हैदराबाद ऐं सखर आहे, उन्हनि ॿिन्ही जूं चूंडियूं जेके आहिनि ख़ैर आफ़ियत सां थी वियूं। पर वरी कराची बार ते जेको आहे टाइम एक्सटेंड कयो वियो आहे। सबबु कहिड़ा आहिनि? ॿियो त आम मुआशरे में हाणे जेके वकील आहिनि उन्हनि बाबति बि शिकायतूं हर आम शहरी खे आहिनि त हाणे वकील ग्रुपनि जी सूरत में कंहिं ज़मीन ते कब्ज़े में बि बराह रास्त मुलविस रहनि था, कंहिं आम शहरी ते तशदुद कंदे, कंहिं आम थाणे ते SHO ते तशदुद या गारगंद कंदे बि नज़र अचनि पिया। इहो असां नथा चऊं, ख़ुदि पार्लियामेंट जे फ्लोर ते सूबाई घरू वज़ीर जेको पाण कानून वारो बि वज़ीर आहे ज़ियाल अंजार साहब इहा ॻाल्हि कई आहे कैटेगोरिकली, बाद में हुन ते ट्रोलिंग थी आहे, तनक़ीद थी आहे। हू चए थो त जथनि जा जथा थाणनि ते पहुची प्रेशर बि कनि था, दाबा बि ॾियनि था, गारगंद बि कनि था ऐं वरी SHO ते FIR बि दाख़िल कनि था। इहो सिलसिलो हिते नथो बीहे। इहे असां ॾिसूं पिया त हिन वक़्तु इज्तमाही तौर ते जेकॾहिं वकीलनि पारां मुख़्तलिफ़ माण्हुनि ते जेके केस दाख़िल कराया विया आहिनि उन्हनि जो अंग जेके असांखे हिन वक़्तु इंफॉर्मेशन आहे 7 खां 8 हज़ार कूड़ा केस या सचा केस उहे दाख़िल कराए विया आहिनि आम माण्हुनि समेत पुलिस वारनि ते, ऐं बाद में उहे कंप्रोमाइज़ थिया आहिनि। कीअं थिया आहिनि, कहिड़ी शर्तनि ते थिया आहिनि, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं वकीलनि में जेको रिफ्ट आहे हाणे खुलियल आहे, जेको छिकताण आहे उहो बि पब्लिक थियल आहे। इन जा सबबु कहिड़ा आहिनि? आख़िर केरु आहे जेको इन खे ॿीहर उन मक़ाम ते पहुचाए? उहा जेका लेगेसी आहे वकीलनि जी ज़बरदस्त सिंध में जेको किरदारु रहियो आहे 1 यूनिट खां वठी ऑनवर्ड्स जेके बि रिजीम्स आया आहिनि या डिक्टेटरशिप जा दौर रहिया आहिनि उन्हनि में वकीलनि जो हिकिड़ो शानाइतो किरदारु आहे। वरी उन माज़ी ॾांहुं कहिड़ो अहिड़ो ज़बरदस्त मेंटोरशिप वारो किरदारु आहे जेके सीनियर अदा कंदा ऐं वकीलनि खे पंहिंजो साॻियो रुतबो ऐं मक़ाम वापसि कंदा। इन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असां एक्सक्लूसिवली अॼु हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं। असां सां महिमान आहिनि इश्तियाक मेमन साहब जेके सिंध बार काउंसिल जा VC यानी वाइस चेयरमैन आहिनि, ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया हुजे, मेन स्ट्रीम मीडिया हुजे, उन्हनि में ख़बरुनि जी ज़ीनत बणियल आहे। हीउ शख़्स असां बि चाहियोसीं त साईं खे घुराए ॿुधूं ऐं हीउ डेयरली जेके शयूं ॻाल्हाइनि पिया पंहिंजी फ्रेटर्निटी जे लाइ आहिनि हक़ सच ते मबनी या कूड़ा इल्ज़ाम आहिनि, अॼु उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। वॾी महिरबानी इश्तियाक मेमन साहब। मूं जीअं चयो त हिकु त सोशल मीडिया ते यू आर ऑन टॉप 10 ऐं जेका मेन स्ट्रीम मीडिया उन में बि तव्हां टाइम टू टाइम ख़बरुनि जी ज़ीनत बणिजो पिया। कहिड़ो ख़ौफ़ आहे सिंध बार खे, इश्तियाक मेमन खे? कराची बार जी चूंडनि को छो ख़ाइफ़ ऐं एॾी ख़ौफ़ज़दा था नज़र अचो, छा वजह आहे? न असां बिल्कुलु ख़ौफ़ज़दा न आहियूं। असां 14 तारीख़ ते जेको आहे सो हिकिड़ो स्कीम ठाहे
कराची, हैदराबाद, सखर टिनी वॾे शहरनि में इलेक्शन अनाउंस कई त असां टिनी वॾे शहरनि में जेको आहे सो इलेक्शन्स गॾु हिकु टाइम करायूं, छाकाणि त काफ़ी वकीलनि खे इन ॻाल्हि ते बि एतिराज़ु हूंदो आहे त असां जेको आहे सो हिकु शहर खां ॿिए शहर असांजा जेके अचनि था दोस्त हेल्प सपोर्ट करण लाइ, जंहिंखे असां फॉरेन एड करे चवंदा आहियूं, उहो न अचनि। हैदराबाद वारा हैदराबाद में बिज़ी रहनि, कराची वारा कराची में बिज़ी रहनि, सखर वारा सखर में बिज़ी रहनि। इन ई ते असां हलिया हुआसीं ऐं असां हैदराबाद ऐं सखर में सिंध बार काउंसिल इलेक्शन कराईंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह इलेक्शन ज़बरदस्त तरीक़े सां चूंड थी वई, वोट बि थी वियो, सभु कुझु थी वियो। कराची जो जेको आहे सो इशू इहो हो त कराची जो हिते ऑलरेडी असां कराची बार पंहिंजे टर्म जेको 31 डिसंबर ते ख़तमु थी वियो, उन टर्म खां टिपी वई। उन खां पोइ जेको आहे सो लीगली उन वटि को वजह न हुई त उहो कंटिन्यू कनि, ऐं शिकायत अची वई असांखे हिकिड़े कैंडिडेट जी त हीअ हिनखे ख़तमु कयो वञे, छाकाणि हे पंहिंजी पॉलिटिकल स्कोरिंग जे लाइ। प्रॉब्लम छा हो सर्की साहब त कराची बार जो जेको प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी, जेके सिटिंग प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी हुआ, इन्हनि चयो असां रिपीट कंदासूं। इलेक्शन्स में जॾहिं तव्हां रिपीट कंदा आहियो न, पोइ तव्हांजा काफ़ी मफ़ादात तज़ाद में फ़र्क़ु अची वेंदो आहे, हर शइ में फ़र्क़ु अची वेंदो आहे। हिते असांजे प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी कराची बार में, ॿिए कंहिं बार में ईअं न थियो, कराची बार में जेको आहे सो हिननि चयो त बाबा असां रिपीट कंदासूं। हीअ हिकिड़ी ऑनरी पोस्ट आहे, असां कंहिंजा पैसा नथा मिलनि, इहा सर्विस जी पोस्ट आहे। हिकिड़ो वकील ॿिए वकील जे वेलफेयर जे लाइ कमु थो करे, 1 साल अचे कमु करे, ख़ुदा हाफ़िज़। पर हिते कराची बार में छा थियो त हे दोस्त असांजे रिपीट करण जे चकर में जेको जनरल सेक्रेटरी प्रेसिडेंट कयो, उन सां नुक़सानु इहो थियो त हो पंहिंजे मैंडेट जे ॾींहंनि खां टिपी विया ऐं पाकिस्तान बार काउंसिल जो पहिरीं हुकुम मञे 13 खां 18 कयनि फ़ोन कॉल ते। 18 खां जेको आहे सो पोइ हिननि पंहिंजो इलेक्शन कमिशनर हिकिड़ो असांजो वकील साहिबु आहे उनखे अपॉइंट कयो, उन वकील इस्तीफ़ा ॾिना। असां जॾहिं एप्लीकेशन आई त असां केस जी सुनवाई थी, असां सभिनि अची चयो त बाबा तव्हां फ़ैसिलो तव्हां सिंध बार काउंसिल करियो, छाकाणि सिंध बार काउंसिल सॼे सिंध जी हिकिड़ी वाहिद रेगुलेटरी बॉडी आहे, स्टेचुटरी बॉडी जंहिंखे चइबो आहे। असां उन्हनि जेको आहे सो कराची बार में जो असां हे सभु आया असां वटि त बाबा फ़ैसिलो तव्हां करियो। असां चयो आहे पहिरीं ॻाल्हि त इहा 31 डिसंबर खां पोइ इहे टेन्योर होल्ड ई कोन था करे सघनि। असां फ़ैसिलो कयो त असां हिकिड़ी सीनियर्स ते मुहित टीम, छा कराची बार इज़ लाइक मिनी पाकिस्तान, त मुख़्तलिफ़ ज़बान ॻाल्हाईंदड़ दोस्त, डाइवर्सिटी आहे कराची में, कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, अहिड़े शहरनि खे कॉस्मोपॉलिटन सिटी चइबो आहे, मेट्रोपॉलिटन न। त इहे जेको कॉस्मोपॉलिटन सिटीज़ आहिनि जेके, इन्हनि में हर तरफ़ खां असां पोइ माण्हू खयो कराची में, जेके प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी रही चुका आहिनि घणे भाॻे, उन्हनि खे असां अपॉइंट कयो त इहे सीनियर्स आहिनि ऐं इहे पंहिंजो तेसिताईं एडमिनिस्ट्रेशन अफेयर हलाइनि, रिटर्निंग ऑफिसर थी, जेसिताईं असां कराची बार जी इलेक्शन करियूं। कराची बार जी असां इलेक्शन 14 फरवरी ते हैदराबाद ऐं सखर सां गॾु रखी। देन कम्स त हिकिड़ो असां लिस्ट खे वेरीफाई करिणो हो, वोटर लिस्ट में असांजो वॾो प्रॉब्लम हो। सर्की साहब तव्हां यकीन कंदा, जेका वोटर लिस्ट कराची बार वारनि तयारु कई हुई न, जेका तयारु थी हुई, उनमें 140 मुर्दा हर साल अची वोट ॾींदा हुआ। 140 मुर्दा हर साल अची वोट ॾींदा हुआ। वॾी शॉकिंग आई आहे। 380 माण्हू मलीर में वोट अलॻि कास्ट कंदा, कराची में अची अलॻि कास्ट कंदा, कराची बार में मलीर बार में अलॻि कंदा हुआ। 28 माण्हू अहिड़ा हुआ जंहिंजो CNIC नंबर ई न आहे ऐं वोट कंदा हुआ, यानी उहे माण्हू ई न आहिनि। ठीकु। उन खां पोइ अहिड़ा माण्हू बि आहिनि तमामु वॾी तादाद में जेके डबल ड्यूल वोट कास्ट था कनि, जंहिंखे ॿ SBC पंहिंजा लेजर नंबर ॾिना आहिनि। इहे लिस्टूं असांजे छानबीन कयूं त इन में हिकिड़ो वॾो हिकिड़ो भौचाल अची वियो सॼे मार्केट में, त असां वटि वकील जेको आहे सो यानी 1000+ वकील जेको आहे सो वॉज नॉट एलिजिबल इन द बोगस वोट। ओके। हाणे हिकिड़े तरफ़ डेमोक्रेसी आहे, शैम डेमोक्रेसी, जिते मुर्दो अची वोट ॾिए थो। हिकिड़े पासे उहो डेमोक्रेसी आहे जिते हिकिड़ी प्योर डेमोक्रेसी करण जी कोशिशि कई वञे थी त लिस्ट बहितर कई वञे, रिफॉर्म्स आंदा वञनि। उनमें बायोमेट्रिक ते बि असां हलूं पिया, छाकाणि असां हाईकोर्ट बार में बायोमेट्रिक इलेक्शन कंदा आहियूं, त असां चाहियूं था कराची बार में हिकिड़ी इवेंचुअली बायोमेट्रिक थी वञे त बहितर आहे। देन कम्स त असां जेको आहे सो पंहिंजो पाकिस्तान बार काउंसिल में इन्ही दोस्त जे कराची बार में मुक़दमो खणी आयो, इन असांजे इलेक्शन जे फ़ैसिले कराइण जे ख़िलाफ़ पाकिस्तान बार काउंसिल जेका असांजी अपीलेट बॉडी आहे उते अपील खणी विया। पाकिस्तान बार काउंसिल असां सिंध बार काउंसिल खे स्टे करे छॾियो, रिस्ट्रेनिंग ऑर्डर पास करे छॾियो, जंहिंखे चवंदा आहिनि त बाबा तव्हां इलेक्शन न कराईंदा जेसिताईं फुल लिस्ट जी छानबीन कोन कंदा। हाणे पाकिस्तान बार काउंसिल छा थी चवे? पाकिस्तान बार काउंसिल इहो थी चवे त जेका अकाउंटेंट जनरल ऑफ सिंध आहे
असां वटि वकीलनि जो प्रॉब्लम छा आहे त जेको हेल्थ डिपार्टमेंट में घोस्ट मुलाज़िम आहिनि, एजुकेशन में घोस्ट मुलाज़िम आहिनि, इहे वॾा वॾा डिपार्टमेंट्स आहिनि, इहे मुलाज़िम जेके घोस्ट आहिनि इहे अची वकालत कनि था पार्ट टाइम, सहाफ़त बि कनि था, सहाफ़त बि कंदा हूंदा। ज़ाहिर आहे। सो यू नो दिस इज़ अवर क्रक्स ऑफ प्रॉब्लम। त हुननि जेको आहे सो इहो ऑर्डर पास असां ई पहिरीं ऑर्डर पास कयो त असां हीअं लिस्ट वेरीफाई कंदासूं। हाणे उन लिस्ट खे वेरीफाई करण में ॾाढो टाइम वॾो खपे। 7,500 8,000 वोट जेके बि बचिया आहिनि उन्हनि वोटरनि जो हिकु हिकु खे वेही असां जॾहिं कंदासीं अकाउंट जनरल सिंध खे चेक कंदासीं त कंहिंखे गवर्नमेंट सैलरी त कोन पई अचे, छाकाणि एज़ पर लीगल प्रैक्टिशनर एक्ट इफ एनीबडी इज ड्रॉइंग और विदड्रॉइंग एनी सैलरी देन ही कैन नॉट प्रैक्टिस। तव्हां इब्तिदाई पंहिंजे ॿिनि टिनि जुमलनि में मूंखे इहो झलक महसूसु थी त तव्हां चओ त जेके सिटिंग प्रेसिडेंट और जनरल सेक्रेटरी KBA जा उहे रिपीट करणु चाहिनि पिया, जंहिंजे लाइ हिकिड़ी फ्रस्ट्रेशन वधी, उन्हनि एक्सीड बि कयो पंहिंजे उन पीरियड खे। पर तव्हांजा जेके मंज़ूर नज़र ऐं ज़बरदस्त गुड बुक्स में आहिनि, मलाणो साहब प्राउडली ही सेज़ के 13 भेरो मां कंटेस्ट कयां थो ऐं ही वोन फाइनली। तुन्यो साहब अलाए घणनि सालनि खां त माना जेके तव्हांजी गुड बुक्स में आहिनि भली रिपीट कनि, हिते रिपीटेशन ते तव्हांखे छो एतिरो पेन महसूसु थिए? सर असांखे रिपीटेशन ते कोई इशू कोन्हे। तव्हां जेके इब्तिदाई ॻाल्हायो उनमें महसूसु थियो? मां ख़ुदि बि रिपीटेशन जे अवल त ख़िलाफ़ आहियां। सर आइनी जमहूरी हक़ आहे, जंहिंखे पब्लिक चाहे थी, जेको लीड सां खटी थो अचे उनजो राइट आहे रिपीट करे। पर लेट द वोटर डिसाइड सर। यू राइट, पर रिपीट उहो करे जंहिंखे कमु करणु ईंदो हुजे टाइम में अंदरि। तव्हांजो येस मैन हुजे, गवर्नमेंट जो येस मैन हुजे, उनजो छा आहे माना क्राइटेरिया छा आहे? नो गवर्नमेंट मैन, नो येस मैन। असांखे उहो माण्हू खपे जेको वकीलनि जी ख़िदमत करे सघे पंहिंजी इलेक्शन बाज़ी जे जॻह ते। तव्हां केरु थींदव? तव्हां खपे वोटर डिसाइड कंदो न। वोटर डिसाइड कंदो न। तव्हां बि त लाइक कहिड़ो इलेक्ट थी आहियो? असां इहो नेक्स्ट जेको बि ख़बर ई न। सकी साहब ॻाल्हि इहा आहे, इहो हिकिड़ो प्रिज़म्पशन खणी थी वञे त हिकिड़ो को माण्हू आहे जेको कॾहिं को कंहिं हुकूमती दर सां रहियो आहे, को माण्हू अहिड़ो रहियो हूंदो। फ्लेक्सिबिलिटी नेचुरल हूंदी आहे कंहिंजी केस सां। अगरि को सखर में रहियो आहे, को हैदराबाद में रहियो आहे, तव्हां जेके नाला वठो था हुन पासे बि रहिया आहे न, मिसाल क्लियर आहे। ओके त इहे जेके दोस्त आहिनि असांजा, हो ॿिया बि असांजा अहिड़ा ई दोस्त आहिनि। असां वकालत जी जेका डेमोक्रेसी आहे न, इहा आहे त असां हर पासे असांजी ईअं कोन्हे त ॿाहिरि जंग शुरू थी वेंदी आहे। प्रॉब्लम इहो आहे त हिते जेको आहे सो रिपीट करण खां पोइ हेठि वञो टाइम खे क्रॉस कयो। कराची बार जी तारीख़ में हैदराबाद सखर में त सर हर साल थोरो 1 महीनो मथे टिपी वेंदा आहिनि। प्राउड त असां कराची बार ते हुआसीं जिते फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ कराची बार, यानी हेॾी सालनि जी हिस्ट्री आहे इंडिपेंडेंस खां पहिरीं जी, उन्हनि इहो टर्म टिपियो आहे। छो टिपियो आहे? सॼे साल उते असांजा जेको आहे सो कराची बार जी न सफ़ाइयूं थियूं, उते वकील परेशान हुआ, वकीलनि जा लिटिगेंट्स प्रॉब्लम, हर रोज़ जेको आहे सो मारामारी हले पई। पॉइंट इहो ई आहे त वाई सिंध बार काउंसिल focusing on Karachi bar instead of entire bars? Karachi bar is our cream. My mother bar is Karachi bar. My grandfather's mother bar was Karachi bar. My father's grand bar is Karachi bar. ॻाल्हि इहा आहे त सर असां सखर हैदराबाद में असां अॼु ताईं हिकिड़ी बि शिकायत असां कंदा आहियूं एक्ट एप्लीकेशन ते। एप्लीकेशन ईंदी आहे कंहिंजे ख़िलाफ़, असां उन ते अॻियां चालान अची वकील पे कंदो। समूरी बार ज़बरदस्त कम कनि पियूं कंदियूं अचनि। हैदराबाद सखर मुमकिन आहे कम पूरी तरह न कंदियूं हुजनि। असां कराची बार खां इहा शिकायत न आहे त अगरि उहो कमु अधु कयो अथनि या पूरो कयो अथनि। चओ पिया न सफ़ाई न आहे, सुथराई न आहे, किराए घणी आहे। हैदराबाद इज स्टिल बेटर, सखर इज बेटर देन कराची बार राइट नाउ। उनजी हिकिड़ी वजह इहा बि आहे त कराची इलाही कंजेस्टेड सिटी थी वियो आहे। कराची बार जी तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे? जेके रीसेंट 1-2 साल गुज़रिया इहे या सर आई थिंक द रीसेंट ट्रेंड of becoming quickly rich and shortcut ways has caused all this problem, has spoiled our youngsters. Okay. असांजो यंगस्टर तमामु मेहनती आहे, असांजो यंगस्टर पढ़ाकू आहे, पर जॾहिं उहो कराची आयो त उनखे कुझु यंगस्टर्स खे जेको सुठी तरबियत वारो आहे शायदि उहो त उन त चयो त ठीकु आहे, पर ॿिया जेके दोस्त आहिनि असांजा न जेके यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था उनखे उन टाइम खां ई पॉलिटिकली एक्सप्लॉइट थो कयो वञे। उन्हनि खे चयो थो वञे बाबा असां तव्हांजी फी ॾेई छॾींदासूं, असां तव्हांखे घर ॾेराए छॾींदासूं, तव्हां अची असांजी सियासत करियो। कराची में सिर्फ़ु तव्हांजे माते हूंदो,
एसएचओ तव्हांजे माते दूनो यंगस्टर जेके अचनि था इहो बि इंस्पायर इहो बि इंस्पिरेशन आहे त तव्हां ॻोठ में एसएचओ तव्हांखे तव्हांजे पुठियां डोड़ंदो पर हिते जेको आहे असां वेठा आहियूं तव्हां एसएचओ खे जेको आहे करियो जेको करिणो अथव। पर ॾिसो वकील जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि हमेशह सभिनी खे यादि रखणु खपे सरकी साहब, वकील जेको आहे सो आईन पाकिस्तान पढ़ंदो आहे, मैग्ना कार्टा पढ़ंदो आहे, मोर देन राइट्स पढ़ंदो आहे। यस, त उनखे ऑटोमेटिकली वकील जेको आहे सो वड़ा के इनखे चयो इन करे वेंदो जी ट्रेनिंग जेका आहे इहा आहे त अगरि अॼु तव्हां रादर देन लॉ अबाइडिंग बि उनखे हुजणु घुरिजे रादर देन मी कॉमनर। अगरि पाण हिते स्टूडियो में वेठा आहियूं रोज़ाना ख़ासि त मुंहिंजो किथे पेर किरे ऐं किरी पां त आउं तव्हांखे लॉ ऑफ टॉर्ट में डैमेजिस जो सूट करे सघां थो, इहा ॻाल्हि मूंखे त ख़बर आहे वकील खे। तव्हां डिफॉर्मेशन बि कंदो मुंहिंजी तौहीन थी। हा, पर ॿियो केरु कोन थो करे सघे। द प्रॉब्लम इज़ दिस, हिते जेको यंगस्टर असांजो आहे उनखे सुनहरा ख्वाब ॾेखारे उनखे महिनत जे रस्ते खां काफ़ी यंगस्टर्स खे, पर के उन ॻाल्हि में नथा अचनि, उन ते नथा उनजी ॻाल्हि नथा उहे सम्झनि था त महिनत ई हिकिड़ो रस्तो आहे। पर कुझु असांजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे शॉर्टकट सां रस्ता ॾेखारे ऐं पोइ हाणे जेको आहे जेको हालात आहिनि उहे ई आहिनि त असां हिन वक़्त ताईं सरकी साहब दिस इज़ वन ऑफ एन अदर बिगेस्ट स्कैंडल राइट नाउ। हिकु हफ़्ते अंदरि असां 300 फेक लॉ गेट्स कढिया आहिनि। फेक लॉ गेट छा टेस्ट हूंदो आहे, अव्हांखे जॾहिं LLB करण खां पोइ अव्हांखे लॉ गेट जो टेस्ट पास करणो पवंदो आहे, जेको उहो पास कंदो उहो ई वकील थींदो। असां 300 फेक लॉ गेट कढिया आहिनि, अञा उनखे सिर्फ़ु मार्क कयो, अञा उनखे ॿुधायो कोन तव्हां फेक आहियो। प्रैक्टिसिंग इन उहे अञा ताईं प्रैक्टिस कनि पिया। ठीकु आहे, पर उहो 300 अञा हेसि ताईं सिर्फ़ु नंढी हिकिड़े हफ़्ते जी एक्सरसाइज़ में असां 300 कढिया आहिनि। इहो छो थियो आहे? छाकाणि असांजी पंहिंजे जेके इदारा सिंध बार काउंसिल इदारो जेको आहे असांजो हिकिड़ो इदारो जो कंट्रोल लाइसेंसिंग अथॉरिटी आहे, जंहिंजे करे असां कारो कोट पायूं था, इहो लाइसेंस आहे फ्रॉम द सिंध बार काउंसिल या पाकिस्तान बार काउंसिल, जंहिंजे करे अॼु असां पंहिंजे पाण खे वकील चई सघूं था। इहे जेका बॉडी आहे इते तमामु घणी करप्शन हुई, ये करप्शन एम्प्लॉइज़ में ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ब्यूरोक्रेसी, त वकीलनि खे LLB करे बग़ैर, डिग्री हासिल करे बग़ैर उन्हनि खे लाइसेंस इशू करे छॾियो। फेस वैल्यू वारो को अची हथ वठी ऐं मुंहिंजो छोकिरो आहे इहो एफिडेविट ॾियां थो तव्हां हिनखे कयो, ॾियां थो, हर शइ एफिडेविट ते थिए पई। ठीकु, कंहिंजा पैसा न पेरल पिया, पैसे जो कोई इशू कोन्हे, पैसा असां न ईंदासीं, पैसे ते कंहिंजो टैलेंट ज़ाया न थियणु खपे। पर कंहिंजी LLB डिग्री न आहे त उनखे वकालत करण जो हक़ बि न आहे। इंजीनियर खे ME BE करणु ज़रूरी हूंदी आहे, डॉक्टर खे MBBS करणु ज़रूरी हूंदी आहे, बाक़ी वकील जे लाइ LLB ज़रूरी न आहे, अव्हांखे मास कम्युनिकेशन ज़रूरी हूंदी आहे जर्नलिज़म में। हिते LLB जे बग़ैर जेको लाइसेंस खणी छोकिरो घुमे पियो, जेको बि घुमे पियो, हर को कोन्हे, कुझु आहिनि उहो घुमनि पिया, उन्हनि खे स्पॉट करे असांखे ॻोल्हणो आहे त इहे केरु आहिनि। ॿियो जेको स्टूडेंट एक्सप्लॉइटेशन आहे, मां लॉ कॉलेजिस वारे सभिनी प्रिंसिपलनि खे जेको आहे सो समन कयो आहे त अची असां सिंध बार काउंसिल में फौरन अची असांखे एक्सप्लेनेशन ॾियो हिन ॻाल्हि जी सेंट्रल पॉलिसी, त बाबा तव्हांजे जेके लॉ स्टूडेंट्स जेके तव्हांजे अंडर पढ़नि था इन ते तव्हां अटेंडेंस, इन जी पाकिस्तान बार काउंसिल 75% अटेंडेंस लाज़िम कराए ॾिनी, डेज़ मिलनि था उते बि हलिया था, पर उहो सिर्फ़ु 40% अटेंडेंस ते बि उन्हनि खे ॾियणु। हिकिड़ो लॉ कॉलेज कराची में अहिड़ो आहे जेको उन्हनि खां जुर्मानो लॻाए थो उन्हनि ते, त बाबा तव्हां 10,000 रुपया जुर्मानो वटि खणो, असां तव्हांखे अटेंडेंस माफ़ था करियूं। सर हाणे इहो जेको सिस्टम आहे, बग़ैर तव्हां क्लास वठे अगरि वकील थींदा या वकील पोइ कंडोनेशन एप्लीकेशन न लिखी सघंदा, पोइ कंडोनेशन एप्लीकेशन कोन लिखी सघंदा। हींअर असांजा वॾा वॾा लीडर आहिनि सर जेके पंहिंजो एप्लीकेशन फॉर एडजमेंट सेक्शन 151 जी एप्लीकेशन एडजमेंट जी एप्लीकेशन बि कोन था लिखी सघनि, तकरीर सुठी करे सघनि था, तकरीर तमामु सुठी करे सघनि था। ऐं सम्झा पियो तव्हां वञो पिया, अहिड़ा बि दोस्त आहिनि। तव्हां ते इहो बि इल्ज़ाम आहे त सिंध बार काउंसिल ख़ुदि जेका बी टीम आहे सरकार जी, ऐं उन ते वॾो को प्रेशर आहे त हिकिड़े फ़र्द खे, जंहिंजो तव्हां बि नालो नथा खणो, मां बि नथो खणा, उन शख़्स जी रस्ता रोक जे लाइ, हो छो जो यंगस्टर जो हिकिड़ो महबूब अॻवान तौरु उभरी आयो आहे, तव्हांखे छो अहिड़ो फियर आहे, छो था रस्ता रोकियो? लेट हिम कंटेस्ट, पोइ जेको डिसाइड थिए। इहो मार्केट में हिन परसेप्शन छॾियो वियो आहे त को फियर आहे, बाक़ी छा आहे हे जेके साइंस आहिनि तव्हांजा निशानियूं आहिनि। आई टेल यू व्हाट इज़ द प्रॉब्लम। द प्रॉब्लम इज़ दिस त इत्तफ़ाक़न या हादसाती उहो जेको सो कॉल्ड लीडर आहे न, उन पंहिंजे इर्द गिर्द घणा जेके वकील आहिनि से उहो बीहारे। हाणे फेक लॉ गेट्स आहिनि न 300, मां तव्हांखे चवां पियो, इन 300 मां मूंखे पक आहे त 200 जेके आहिनि उन लीडर सां ई गॾु आहिनि, केरु आहे केरु बि हुजे। हाणे उहो जेको मां नालो वरी वठंदुसि त वरी पोइ चवंदा त असांजो नालो वठी वरितनि, असांजी बेइज़ती थी वई।
पोइ तव्हांजी महिनत रहे न सॼी पर न नालो तॾहिं जंहिंजी वठंदासीं। रस्ता रोकता कयो सर्की केरु आहे साहब, माना सर्की उहो साहब, त डेरली रस्तो ॻाल्हाए कंहिंजो थो कोन था करियूं। हाणे बि पोस्ट कई अथई न सर्की साहब, रस्तो असां कंहिंजो कोन रोकींदासीं। ठीकु इहा तव्हांखे इन शइ जी गारंटी आहे सिंध बार काउंसिल तरफ़ां। हाणे असांजो रस्तो रोक पाकिस्तान बार काउंसिल, सिंध बार काउंसिल कंहिंजी बि नथी करे सघे अगरि उहो माण्हू हक़ सच ते आहे न, केरु हुनखे नथो रोके सघे। इहो उनखे छो थो इहो लॻे त असांजो रस्तो रोकियूं था, इहो मफ़रूज़ो हलाइनि था छाकाणि हुननि खे पंहिंजी इलेक्शन थी सघे थो न सर्की साहब, थी सघे थो हुनजी इलेक्शन जी हार पंहिंजी ॾिसंदा हुजनि त हाणे गवर्नमेंट ते हर को ईअं कंदो आहे त भई गवर्नमेंट ते लॻाए छॾियो, इस्टेब्लिशमेंट ते लॻाए छॾियो, पर पंहिंजी नाहेली छुपायो। कराची बार में अगरि अव्हां सदर हुआ, अव्हां जो कराची बार जो डिसिप्लिन छो कंट्रोल कोन कयो? अव्हां कराची बार जा सदर हुआ, अव्हां पंहिंजे ॻाल्हाइण जी ज़बान ते कंट्रोल छो कोन कयो? अव्हां पंहिंजे अल्फाज़नि ते छो कंट्रोल कोन कयो? अव्हां इलेक्शन जी राति जो कराची बार जी जंहिं ॾींहुं मुंहिंजी इलेक्शन असां कॉल कई हुई, उन राति रिटर्निंग ऑफिसर्स खे धमकियूं ॾिनियूं वयूं त तव्हां हीअं कंदा त असां हीअं कंदासीं। ॾिसो, वकालत ऐं गुंडागर्दी में फ़र्क़ु हूंदो आहे। असांजे जेके असांजो प्रोफेशनलिज़म आहे, इहा प्रोफेशनलिज़म आहे। एग्रेशन वधी वई आहे हिते, अग्रेशन तमामु वधी वई आहे। अव्हांखे प्रोफेशनली डील करिणो आहे हर शइ खे। कामली काम असांजो पहिरियों कमु आहे केस हलाइणु, सियासत करणु न आहे। मुक़दमो हलाइणु आहे फ़रियादी जो या डिफेंड करणु आहे। पर असांजो ॿियो कमु जेको आहे सो इहो आहे त माशरे में हक़ हक़ूक़ जंहिंजा मारिया वञनि था, डेमोक्रेसी प्रिवेल करे। प्रिवेल करायूं। हा ओके, पर इहो ॿियो कमु आहे। पहिरियों Human कमु आहे right defender तौरु, human Human right right defender defender, वकील आहिनि। इहे जेका तव्हां ॻाल्हि करियो था न, इन मां वरी वापसि तव्हांखे वरी इन करे खणी अचां पियो छाकाणि इहो मफ़रूज़ो करणु आसानु हूंदो आहे त केरु जो रस्तो रोके थो। रस्तो केरु थो रोके? इहो तरीक़ो आहे पंहिंजी सिंपैथी हासिल करण जो। तव्हां रोकियो था नो न नो, सर, इहो तरीक़ो आहे। डिलीट टैक्सेस आहिनि न। नो 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 नो, This is better to sir। नो नो, नॉट एट ऑल। इहे जेका आहे सभु पंहिंजो तरीक़ो आहे सिंपैथी हासिल करण जो। उन्हनि हमराहनि खे ख़बर आहे त असां छा छा ग़लति कयो आहे। उन्हनि खे इहो ख़बर आहे त लायो मैदान ते ख़बर पइजंदी हाणे डिफीटेड बाय योर न ब्लू आइड कैंडिडेट। हाणे तव्हां इहो ॾिसो त पाकिस्तान बार काउंसिल स्टे कयो आहे कराची बार जी इलेक्शन खे। उहा जेका स्टे थी आहे, जेका दरख़्वास्त वई आहे, पुगी आहे न बार काउंसिल पाकिस्तान। जी जी, टीसीएस थी काथे पुगी आहे न? टीसीएस आहे हुते तॾहिं त ऑर्डर पास थियो आहे। किथे आहे सर? सर ऑर्डर थियो आहे न, ऑर्डर तव्हां ॾिठो? ऑर्डर थींदो सर? न ऑर्डर थी चुको। ओके, ऑर्डर पाकिस्तान बार काउंसिल मतलब थींदो, पर उहा जेका दरख़्वास्त आहे उनजे लाइ लेम एक्सक्यूज़िस सामान। ॾिसो तव्हां अॼु टीसीएस करियो था मूंखे। इश्तियाक साहब, हैदराबाद बार, सखर बार, मुतअद्दिद जेके बार्स आहिनि सिंध में, 3 साल ताईं उते इलेक्शन न थिया। एडमिन कमेटी कॾहिं कॉन्स्टिट्यूट न थी। Why in KBA? So show me an application that has come in Hyderabad or Sakkar. Who brought it? Nobody brought it. No, from KBA. From KBA Mumtaz हिकिड़ो कैंडिडेट आहे असांजो। केरु आहे उहो सर? पंहिंजो कैंडिडेट आहे जनरल सेक्रेटरी जो। इन ग्रुप जे ख़िलाफ़ आहे? इन्हनि जो ई आहे? न्यूट्रल ग्रुप जो आहे, इन ग्रुप जो कोन्हे। इन ग्रुप जे ख़िलाफ़ आहे। जेका कमेटी तव्हां विहारी उन में तव्हां इम्पार्शियलिटी पंहिंजी ज़ाहिर कई, इंश्योर कई? They are coming from 8 different groups, 6 different groups. हिकिड़े त इस्तीफ़ा ॾेई छॾी त न मां इलेक्शन न कराए सघियो आहे। ऐं हाणे तव्हां Discredit goes to you sir? No, this goes to Pakistan Bar Council, but we have to respect our institutions. अव्हां इहो स्टेटमेंट नथा ॾेई सघो त तव्हां हुन इदारे खे जेको तव्हांखे लाइसेंस थो ॾे, अॼु तव्हांखे जर्नलिज़म जो लाइसेंस आहे, तव्हां चओ था जेको मूंखे लाइसेंस ॾे थो हुनखे पंहिंजे जूते जे नोक ते रखां थो। इहो जुमिलो असां वकीलनि खे चइणु नथो सघाए सकी साहब। त जेको वकील जेका असांखे लाइसेंस मिले, इहा ज़ातियात आख़िर छो आई आहे? बार्स में छो अची वई? माना तव्हां ते इल्ज़ामात हुकुमरान जमायत जा, हुननि ते इल्ज़ामात को एंटी स्टेट एलिमेंट जे हथ चढ़ियल आहे, को पीटीआई जे हथ चढ़ियल आहे। माना इहे फैक्शंस आख़िर छो थी विया? ए फैक्शंस इन करे थिया आहिनि त जेको कहिड़ा मफ़ाद अची विया तव्हांजी इन ज़बरदस्त हिते जदोजहद में? सरकी साहब, हिते जेको आहे न प्रॉब्लम छा आहे त हिननि दोस्तनि जेके पंहिंजे शॉर्टकट्स जे चक्कर में दोस्त रहिया आहिनि न, उन्हनि पंहिंजे बार में नफ़रतूं विधियूं आहिनि। पंहिंजे छोकिरनि, पंहिंजे जेके यंगस्टर्स आहिनि, जेके यंगस्टर्स टीम आहिनि, उन में नफ़रतूं विधियूं आहिनि हिक ॿिए जे लाइ। नफ़रतूं कीअं विधियूं आहिनि त हिकु क़ौम खे ॿिए क़ौम सां विढ़ायो वियो आहे। न त असां हिन ई कराची बार में हर क़ौम खां वोट खणंदा आहियूं। अॼु छा इश्तियाक खे वोट हर क़ौम खां कोन पियो हूंदो? बिल्कुलु पियो हूंदो। पर अगरि को दोस्त असांजो हिकिड़ी क़ौम जो अगरि वोट खणण जे लाइ ॿिए क़ौम खे अलॻि कंदो त सर चवनि था इश्तियाक खां अॻु बि ज़बरदस्त वाइस चेयरमैन आया। कहिड़ा आया? सभु आया। अच्छा। सुठो, दे डिड देयर बेस्ट टू कीप यूनिफाइड। पर ही वाहिद वीसी आयो आहे जेको ज़बरदस्त नेक्स्ट लेवल जी फैसिलिटेशन करे थो गवर्नमेंट जी। अच्छा, इहो इल्ज़ाम तव्हां ते?
सर इल्ज़ाम जी असां इल्ज़ाम जी क़दुरु करियूं था, पर हक़ीक़त इहा आहे त वी हैव अ डिफरेंट अलायंस विद दी गवर्नमेंट साइड। अव्वल त हिते को गवर्नमेंट साइड कोन हूंदो, असां चवंदा कंहिंखे बि गवर्नमेंट असां वकील आहियूं न, त असां गवर्नमेंट नॉन गवर्नमेंट जे असां कोन वेंदा आहियूं। असां इहो चवंदा आहियूं त बाबा हिकिड़ो आहे जेको हुकूमती जेको करंट हुकूमत आहे उन सां जेको आहे सो हिकिड़ी हमदर्दी रखे थो, हिकिड़ो उहो आहे जेको ऑपोज़िशन सां हमदर्दी रखे थो। ठीकु आहे। असां जेको आहे सो हिकिड़ी सिंध बार काउंसिल में अची कम अज़ कम असां पंहिंजे हद ताईं, मूं पंहिंजे हद ताईं हिकु न्यूट्रलिटी ग्रुप ठाहियो असां। उहो न्यूट्रल ग्रुप जेको आहे सो उन सां ॿिन्ही धुरनि अची मुज़ाकरात कया। ठीकु आहे। असांखे जंहिं धुर इन ॻाल्हि जी गारंटी ॾिनी त वकीलनि जी वेलफेयर तव्हां बहितर करे सघूं था, इन ग्रुप सां असां वकीलनि जी वेलफेयर करे सघूं था। वकीलनि जो असांजो एज़ अ सिंध बार काउंसिल सिर्फ़ु असां लाइसेंसिंग अथॉरिटी न आहियूं। असांखे पंहिंजे यंगस्टर्स जेके अचनि था उन्हनि जो वेलफेयर बि सभिनी खां अहम आहे। मक़सदु अहम वेलफेयर जो आहे। वेलफेयर जो पहिरीं थींदो त पोइ रोडनि ते बि सियासत कंदासीं। हूअं ई कंदा आहियूं। तव्हां न सम्झो जेको सिंध बार जो पंहिंजो मैंडेट ऐं डोमेन आहे, हा, तव्हां उते फोकस कयो, पंहिंजी वेलफेयर कयो वकीलनि जी जेके 50,000 खां मथे अबाउट 60 घणा आहिनि 54 55 एतिरा तव्हांजा मेंबर आहिनि। तव्हांजी फैमिली आहे वॾी हिकिड़ी, उनजी तव्हां ते वॾी शोल्डर्स ते रेस्पॉन्सिबिलिटी आहे। त पोइ ज़ियाल अंजार जा तव्हां स्पोक्स पर्सन आहियो छा? माना ज़ियाल अंजार फ्लोर ते ॻाल्हाए थो वकीलनि जे ख़िलाफ़, उन्हनि जे रिएक्शन थो अचे, ऐं ज़ियाल अंजार निंड पियो आहे सुबुह सां, तव्हां वीडियो था जारी कयो छो? न वीडियो जारी न, मां ॾिसो आर्टिकल कोर्ट था कयो। ॾिसो आर्टिकल कोर्ट त वकील जो कमु आहे करणु। ज़ियाल अंजार तक में छो था कयो? वकीलनि जे लाइ कयो न। ॿिन्हिनि जे लाइ कंदासीं। अगरि हू अगरि कॾहिं ॿिए पासे ॻाल्हि थी त असां उनजो बि राइट कोर्ट कंदासीं। तव्हां हिन वक़्तु न कयो आहे। सर इन करे त हे असांखे जेको दोस्त असांजा जेके पार्टीज़नशिप ते असांखे अक्यूज़ था कनि न, इहो इन्हनि जो प्रॉब्लम आहे त ए पंहिंजी हिकिड़ी मनफ़ी सियासत करण लाइ असांखे अक्यूज़ था कनि। जॾहिं त असां हुननि सां विढ़ूं बि था, कहिड़ी ख़बर असां पंहिंजे इलाही सां कुझु विढ़ी बि तव्हां ते घणियूं ज़िम्मेवारियूं। तव्हां हिकिड़ी अख सां ॾिसंदो सभिनी बार्स खे, तव्हां कंहिंजी रिपीटेशन ते छो था पर्सनल थियो केबीए ते? तव्हां हुते इहो था चओ त मुंहिंजी लेगेसी आहे, मुंहिंजो ॾाॾो, मुंहिंजो बाबो इन केबीए जो मेंबर रहिया आहिनि। Not at all. There is no personalism on repetition. But when you are repeating and it is causing some loss to the bar, no advantage to the bar. So who will decide this one? So this will be decided by the voters. But let them decide. Do announce your election date, sir. You asked me the question. Sir. तव्हां मूंखे क्वेश्चन इहो पुछियो Sir. त बाबा रिपीटर जो जेको आहे सो तव्हां इन ॻाल्हि ते कराची बार खे छो था चओ? इहा ॻाल्हि आहे न। मां तव्हांखे इहा ॻाल्हि चवां पियो त कराची बार जी बैड लक इहा हुई त उते जेको आहे सो जॾहिं को रिपीटर आयो, कंहिं रिपीट करण लाइ दोस्त असांजो आयो, उहो बि दोस्त आहे, असां उन रिपीटर खे वोट जाम ॾिना आहिनि। ठीकु आहे, ईअं कोन्हे न कॾहिं वोट न ॾिना आहिनि। पर उहो जेको दोस्त आहे उहो चवे थो तव्हांखे वोट ॾियाराया, उन बि ॾिना हूंदा तव्हांखे वोट ॾियाराई। अगरि असां हिक ॿिए खे वोट ॾिना आहिनि न त इन जो मतिलबु आहे का ज़ाती का मसइलो कोन्हे। मफ़ादनि जो टकराव किथे थियो? मफ़ादनि जो टकराव को कोन्हे, इहो उसूली टकराव आहे। उसूली टकराव इहो आहे असां चऊं त बाबा तव्हां 31 दिसंबर खां पहिरीं इलेक्शन करायो आहे जेको तव्हांजो ज़िम्मो हो। कराची बार जो जेको बायलॉज़ आहिनि न सर, उहो बाक़ी बायलॉज़ बाक़ी एसोसिएशन सखर हैदराबाद खां मुख़्तलिफ़ आहिनि। त यू कैन नॉट इक्वेट ऑल थ्री ऑफ देम एट वन पॉइंट। हैदराबाद सखर खटायो रिगिंग जा इल्ज़ाम आहिनि। नो सर, अवां हैदराबाद में अची असांजा मुखालिफ़ बयान ॾेई विया आहिनि। वीडियोस जारी थी आहिनि सखर जो चवंदा वीडियो। इहो जेके वीडियोस आहिनि न, ए जेके वीडियोस आहिनि सरकी साहब, ए वीडियोस कराची में बि जारी थींदियूं आहिनि जॾहिं इलेक्शन में हे दोस्त खटी वेंदा आहिनि। ज़रूरी कोन्हे जॾहिं मां खटो तॾहिं चओ त इलेक्शन सुठी थी आहे। हाणे ॾिसो न इहो अगरि सर तव्हां इश्तियाक साहब जंहिं जवाज़ ते इलेक्शन खे एक्सटेंड कंदा, पंहिंजो डेट खे एक्सटेंड था कयो, असां न पिया एक्सक्यूज़ तव्हांजी बॉडी आहे मथे पाकिस्तान बार काउंसिल। नो सर नो, इट इज अवर एपेलेट बॉडी। हेड भी मलाणो साहब आहे, मथे भी को मलाणो साहब आहे। ॾिसो तव्हांजो फ़र्क़ु सम्झो सर, हिकिड़ी सिटी कोर्ट हूंदी आहे, हिकिड़ी हाई कोर्ट हूंदी आहे, हिकिड़ी सुप्रीम कोर्ट हूंदी आहे। चलो भला तव्हां बोगस वोट खे कयो आहे, एक्सपोज कयो आहे, माना सिर्फ़ तव्हांजा एग्रेसिव बयान, लाइक्स, कमेंट्स, व्यूज़ लखनि में वठो था इश्तियाक मेमन साहब इंडिविजुअली जी। पर ऑन ग्राउंड जॾहिं असां विज़िट था कयूं तव्हां वटि त असांखे को होमवर्क थींदे नज़र नथो अचे। माना ॿुधायो कहिड़ा बोग तव्हां एक्सपोज छो था कयो? लिस्ट जारी कयो न तव्हां, छा हिन में लिस्ट जारी के जॾहिं असां कई, असां हिकिड़ो तजुर्बो असांखे भुगतियो आहे। जॾहिं असां नालो जारी करियूं था न
हिकिड़े जाली वकील जो सर्की साहब मूं नालो इशू कयो प्रेस लाइव करे, जॾहिं मां नालो हुन छोकिरे जो इशू कयो त उन ते हिकु टॉप ट्रेंड ठही वियो त उहो वकील न हो त का ॻाल्हि न आहे, इंसान त हो, हुनजी इज़त करे ह्यूमैनिटेरियन ग्राउंड ते ह्यूमैनिटेरियन ग्राउंड ते नालो न वठो आहे। जंहिं ते पर हुन में मेजॉरिटी मां सपोर्ट कयो सर। न पर हिकिड़ो मूं बयानु ॾिनो, मां अॼु बि हुन ते क़ाइमु आहियां। तव्हां चयो मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, असांजे नंढे भाउ थी सघे थो, हा पर वकील वकील न न आहे, आहे। हा ठीकु। ऐं असां हुन जे लाइ हिकु ॾींहुं पहिरीं 3 कलाक थाणे ते गुज़ारियो आहे। पर सर उहो त हिकिड़ो इंडिविजुअल केस आहे जेको तव्हां खयो ऐं तव्हांखे वॾी सपोर्ट मिली, उनमें तव्हां न्यूट्रलाइज़ बि करे छॾियो पंहिंजे हिन फ्रेटर्निटी खे। हाणे मां चवां थो जेकॾहिं तव्हां जेको दावा करे बीठा आहियो ऐं ज़बरदस्त स्टांस तव्हां वरिती बीठा आहियो त इन ते होमवर्क छो नथा कयो, पब्लिक कयो न शयूं। ॾिसो हाणे हाणे अलाए घणा घणा या बोगस हाणे ॾिसो मां 300 जी लिस्ट तव्हां जारी कयो। नो 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 ईअं कोन थींदो इहो कमु। हीउ हिकिड़ो इदारो आहे, इदारो जेको आहे सो इररिस्पॉन्सिबली एक्ट न करणु खपे। कयो त था सर सोशल मीडिया ते पहिरियों दफ़ो ख़वातीन वकीलनि जा तव्हां डिग्रियूं रखो था, उनजा फ़ोन नंबर रखियो था, इथिकली तव्हां पाण मना था कयो, पंहिंजी हिकिड़ी पॉलिसी था जारी कयो सर ॿियनि वकीलनि जे लाइ त बाबा जेको सोशल मीडिया ते ईंदो डिसिप्लिनरी वायलेशन कंसिडर करे घुराईंदासीं इन पर्सन। ऑन अदर एंड यू आर डूइंग योरसेल्फ। सर के साहब ॻाल्हि ॿुधो, अक्यूज़ करणु आसान आहे सर, पर अगरि तव्हां इन शइ जी फैक्ट्स ॾिसो न, इहो हींअर मैटर अंडर कंसिडरेशन आहे हिन वक़्तु। इहो जेको तव्हां ख़वातीन वारी ॻाल्हि कई आहे, पब्लिक त कयो। ॿुधो ॿुधो ॿुधो, ख़वातीन वारी ॻाल्हि जेका आहे असां उहो हींअर अंडर कंसिडरेशन आहे। असां शोकॉज़ इशू कयो, शोकॉज़ जवाबु अची वियो आहे। हाणे असां हेयरिंग रखी। तव्हां मुतमिन आहियो हुन मां शोकाज़ मां जवाबु? मां मुतमिन आहियां न आहियां, मां फ़ैसिले अचण खां पहिरीं हिते अची तव्हांखे न ॿुधाईंदुसि, ठीकु, छाकाणि इहो प्रोफेशनलिज़म जे ख़िलाफ़ आहे। ओके ओके। पर इहा शइ तव्हां जल्द तव्हांखे मिलंदी त हक़ीक़त छा हुई। सर मुंहिंजो सुवाल इहो न आहे। ऐं जेको ॿी जेका ॻाल्हि तव्हां करियो था, इहो जेको असांजो जेको सोशल मीडिया वारो सर्क्यूलर आहे, इहो जेको सर्क्यूलर आहे इहो अप्लाई करे थो वकीलनि ते। तव्हां ते नथो करे? वकीलनि ते करे थो, हिकिड़े वकील जो ॿिए वकील ते करे थो। ठीकु आहे, ठीकु आहे। मतिलबु अगरि तव्हां अॼु LLB आहियो ऐं वैलिड LLB सिंध बार काउंसिल मैंडेट रखे थी त कंहिंखे बि पंहिंजी प्राइवेसी पब्लिक करे छॾे। नो वन कैन आस्क। जेको वकील न आहे, जेको वैलिड वकील न थियो आहे, उहो वकील ई न आहे। तव्हां मुंहिंजी लैंग्वेज छा आहे? मां ॿिनि फीमेल एडवोकेट जी ॻाल्हि थो कयां। अच्छा ठीकु आहे। तव्हां रखिया फोटा बि रखिया हुननि जा? न फोटो न रखिया, माना डिग्रियुनि ते फोटो हुया सर, मां सेव कयो सर। डिग्री ते हूंदो न फोटो? नो 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 नो। फोन नंबर बि हुननि जा हुन में हुया? नो नो सर आई कैन शो यू राइट नाउ। नो नो नो, उन में शोकॉज़ जेको आहे सो सिंध बार काउंसिल जे एम्प्लॉइज़, जॾहिं असां शोकॉज़ बेसिकली ॾिनो हो एम्प्लॉइज़ खे, उन में एड्रेस, नालो, फोन नंबर ऐं उन्हनि जेको लेडीज़ जो जेको 2 लेडीज़ हुयूं जी, उन्हनि जो जेको इहो शोकॉज़ कोन कॉल अप नोटिस एक्सप्लेनेशन जो, त हिकिड़े के असां फाइल मिसिंग आहे, फाइल चोरी थी वई आहे। घणनि जा कया थो पब्लिक दा? सर मुंहिंजे अचण खां पोइ जेको बि इहो जेको वकील जेको जंहिंमें दुश्वारी नज़र अचे थी, सर ख़वातीन एडवोकेट जा घणा पब्लिक कया थो नोटिस? सर जेका कंप्लेन ईंदी न सर्की साहब, इन्हनि जी कंप्लेन हुई? इन्हनि जी केस कंप्लेन या इहो कसूर हो त आमिर नवाज़ हिकिड़ी घरवारी आहे मोहतरमा, मां वठां थो न साईं, पब्लिक थियल आहे न, हुन पाण बि रखिया आहिनि। अच्छा, मां थो वठां नालो, मूंखे इहा ज़रूरत आहे, मूंखे असांजो वरी ॿियो कोड ऑफ कंडक्ट, कोड ऑफ कंडक्ट ॻाल्हि न, तव्हां रखियो तव्हां हुन में छा लिखियो आहे? ज़ोजा उहो ई लिखियो अथव न, मिसाल न ज़ोजा किथे लिखियो आहे? जेका भी हुंदी हुन पाण तो रखियो है ना। मेरी मुझे ये टारगेट करने के लिए मैंने डिग्रियां रखी हैं, पब्लिक की हैं, जाके वेरीफाई करें। इहो तो मैं हुन के इंजलाइ कोड तो क्या तो हु हिमसेल्फ डिड दिस। त मूंखे ॿुधायो इन खां अॻु तव्हां ॿियनि खे बि टारगेट कयो या इते ज़ातियात आहे सिर्फ़? न हिते नो ज़ातियात, बाक़ी छा हिते छा आहे त कंप्लेन आई हुई असांखे, ऐं असांखे जंहिं वरी इहे तव्हांखे इन शइ जी कमिटमेंट ॾियूं था तव्हांखे, कंहिं बि औरत वकील हुजे मर्द वकील हुजे, वकील आहिनि, ठीकु आहे न, जंहिं वकील जी शिकायत अचे थी उनजो जेको आहे सो शोकॉज़ नोटिस अगरि निकिरे थो सर, एॾियूं शिकायतूं पेंडिंग पियूं त उन सभिनी खे जेको आहे सो उनजा असांजी हेयरिंग करियूं पिया। तव्हांखे ख़बर आहे सर, जॾहिं खां असांखे चार्ज खे अञा महीनो थियो आहे। अच्छा, भला इंटायरली सिंध सॼे में वकीलनि घणियूं एफआईआर कयूं माण्हू, पुलिस वारनि ते, आम माण्हुनि ते, कारोबारनि ते, ट्रांसपोर्ट, वॾो इशू आहे बिल्डर्स ते, घणियूं? अबाउट बिटवीन 5 to 7,000 ऐं आहिनि। इहो वॾो हिकिड़ो इशू आहे ऐं मेजॉरिटी फोन फेक, सर, fabricated, false, या लेटर ऑन द कंप्रोमाइज। मोस्ट ऑफ देम आर लेटर एज क्लास सी जेको थींदो आहे। छो थींदो? इहो तॾहिं थींदो जॾहिं कंप्रोमाइज एग्रीमेंट राज़ी थींदो। एग्रीमेंट राज़ी कीअं थींदो? मां 5 लाख में वकील 10 लाख में थींदो हूंदो, इन में छा आहे?
माना एफआईआर थिए छो थी तव्हां त पंहिंजी त कन्विक्शन रेट वधायो न जंहिंमें वकील मुदई अच्छा हाणे तव्हां जंहिं दोस्त जे लाइ ॻाल्हायो था इहा ॻाल्हि कई न तव्हां जी मां पहिरीं कई त हाणे उन जे लाइ इहो बि चवण जो माण्हू खे जस हुजणु खपे त उन ई इहो कल्चर इंट्रोड्यूस कयो एफआईआर दाख़िल करण जो ग़लति एफआईआर कराइण जो सही एफआईआर हर वकील जो बि हर्ज आहे ठीकु आहे ऐं हर वकील ग़लति एफआईआर दर्ज न कराईंदो आहे वकील से ज़्यादती बि थिए थी ठीकु आहे न पर गाॾी टच थी रोड ते एफआईआर ऐं एफआईआर नथी थिए त पोइ छा थो थिए पोइ तव्हांखे ख़बर आहे छा थो थिए पोइ इहो सिंध- कल्चर सिंध इन बार कल्चर जो काउंसिल ज़िमेदार छो केरु आहे तव्हां खयो आहे डंडो त घुमायो न उहो करियूं पिया हाणे असां जेको मुश्किलात अचनि थियूं? सर तमामु घणियूं मुश्किलात फोन कॉल्स अचनि थियूं हिकिड़े स्टाफ मेंबर खे मां कोट करे वञा इहा ॻाल्हि ज़रूरी आहे मां हिकिड़े स्टाफ मेंबर खे ट्रांसफर जो ऑर्डर कयो फ्रॉम enrollment in charge of Karachi to enrollment in charge of Interior. I received 8 calls from senior lawyers So far, sure. within 4 hours त हिनखे ट्रांसफर न कर कैंसिल कयो कैंसिल करियोसि मां चयो मां कोन कंदसि इहा वॾी ॾिसो, मज़बूत ब्यूरोक्रेसी इहो जेका आहे न असांखे इहे असांजा पंहिंजा कुझु दोस्त आहिनि जेके इन ग़लति इहे सिफ़ारिश में लॻा पिया आहिनि असांजो कमु इहो आहे सकी साहिबु अगरि हिकिड़ो इहो थींदो आहे हिकिड़ो दोस्त आहे उनखे जेको आहे सो उन सां इतफ़ाक़नि वधीक अहिड़ा माण्हू आहिनि इतफ़ाक़नि या उनजी पॉलिसीज़ जे करे जेके थोरा ग़लति रस्ते ते हली विया आहिनि जेके यंगस्टर्स आहिनि न सर वॾो फिलो ओॾे हले थो जेको यंगस्टर Influx वॾो थियो जेको आहे। यंगस्टर आहे न सर उनखे इहो सम्झणो पवंदो अच्छा लास्ट don't कमेंट fall मां into तव्हांखां trap. चाहींदुमि त ही जेके पुलिस ते हमला आहिनि वकीलनि जो जथो वञे थो लैंड ग्रेबिंग में वञे थो हो तव्हां ते इल्ज़ाम हणनि था अरबे रुपयनि जा प्लाट कब्ज़े कयो वेठा आहिनि तव्हांजे तरफ़ों बि अचनि थियूं शयूं त बाबा न हे हिकिड़ो ग्रुप आहे मिसाल हिकिड़ो को सिंध हाई कोर्ट बार में हारियो दोस्त असांजो उन हेॾी वॾी पोस्ट रखी त असां लैंड माफ़िया जी रस्ता रोकंदासीं त वाक़ई इहे वकील सभु इहे धंधा कनि था या हिकु इल्ज़ाम ताईं न सर ए अगरि आहे न त पंहिंजा 55,000 वकील आहिनि न अगरि सिंध में 55,000 त इन में 100-150 अटे में लूण अहिड़ा बराबरि। हूंदा अटे में लूण जे बराबरि अहिड़ा हूंदा ब्लैक शीप हर जेके हर ॾिसो इंजीनियर बि आहिनि न हा हूंदा डॉक्टर्स बि आहिनि अताई डॉक्टर थिया वेठा आहिनि ऐं माण्हू खे क़त्लो गारत थी तव्हां हिनखे सपोर्ट कयो था इन प्रैक्टिस खे ब्लैकमेलिंग जो जेको एलिमेंट आहे एट ऑल सर ब्लैकमेलिंग जो एलिमेंट तमामु ख़तरनाक मूंखे आहे सिंगल मिनट में तव्हां जवाबु ॾियो त आम जेको एग्रीव्ड आहे माना वकील न आहे जेको मुतासिर आहे वकील जे ज़ुल्म खां हा उन जे लाइ तव्हांजा दरवाज़ा खुलियल आहिनि सज़ा जज़ा आहे यस उन्हनि खे कन्वे कयो जेको तव्हां सर ॾिसो इहो आउं तव्हांखे ॿुधायां थो असां जॾहिं हीअ एक्शन खणणु शुरू कई जॾहिं खां मां आयो आहियां एटलीस्ट मां पंहिंजी ॻाल्हि थो करियां त मूंखे हेसि ताईं 70 एप्लीकेशन्स मिली चुकियूं आहिनि यानी हिकु महीने में तक़रीबन 70 एप्लीकेशन्स मिलियूं आहिनि जेके वकील जे कंहिं ज़ुल्म जे ख़िलाफ़ आम आवाम वटि आई आहे एंटरटेन थियूं आहिनि एंटरटेन थियूं नोटिसिस उनखे इशू थी विया आहिनि हिन महीने हिकु महीने अंदरि उनखे नोटिस इशू थिया आहिनि नोटिस सर्व कराया विया आहिनि ऐं इनशा ताला जेके बि अहिड़ी ॾिसो इहो थींदो अक्रॉस द बोर्ड इहो हर ग्रुप जो माण्हू खे चलो इंसाफ़ मिलंदो प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए इश्तियाक साहब तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी जेके लॉन्ग ड्यू डिस्कशन्स हुयूं अॼु असां बिल्कुलु जेके कड़ा सवाल आहिनि ऐं तमामु बिटर ट्रुथ जेको आहे उहो असां तव्हांजे साम्हूं रखण जी कोशिशि कया हिननि बि डेयरली ऐं फियरलेस जेको आहे ॻाल्हियूं कयूं आहिनि को बि पॉइंट स्कोरिंग न आहे ऐं हाणे ॾिसजे त आख़िर इन जो हल छा आहे ऐं कराची बार जी इलेक्शन कॾहिं थिए थी केरु थो खटे केरु नथो खटे इहो वक़्तु ॿुधाईंदो वोटर ॿुधाईंदो बहरहाल हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई नए प्रोग्राम में नए गेस्ट ऐं नए टॉपिक सां गॾु ॿीहर हाज़िर थियासीं तेसिताईं इजाज़त अल्लाह भाई